अस्सलाम वालेकुम दोस्तों, पापनगर जी न्यू अपडेट्स सां गॾु हाज़िर थी चुका आहियूं। इन खां पहिरीं असांजे चैनल ते न्यू आहे त सब्सक्राइब करे हाल ते क्लिक कंदा दोस्तों। त बिना देर वञो त पंहिंजी अपडेट जे तरफ़ तव्हांखे इंतज़ारु कोन था करायूं। जी दोस्तों, तव्हांखे ॿुधाईंदो रहां त बालाज खान पुलिस सां गॾिजी करे सिकंदर ख़ान खे जेको आहे अस्पताल में मारण जी कोशिशि कंदो दोस्तों। नेक्स्ट एपिसोड में तव्हांखे ॾिसण लाइ मिलंदो। ऐं दोस्तों, तव्हांखे ॿुधाईंदो हलां त बालाज ख़ान खे मारण जे लाइ जेको रोशन क़ैद में तड़पंदो ऐं चवंदो त बालाज ख़ान जेको आहे त वक़्त जो वासींग आहे ऐं असां त वक़्त जेका दादी कई आहे, वक़्तु असांखां जेको साथ छॾे वियो आहे जो त असां हिते क़ैद में आहियूं, असांखे आज़ादी नथी मिले। पर जॾहिं बि आज़ादी मिली त रोशन जो चवणु आहे त बालाज ख़ान जो इज़राइल बणिजी साहु कढण वारो मलाइक बणिजी करे मां हुनजी जेको आहे त निड़ीअ खां वठी हुनजो साहु कढी छॾींदुसि। ऐं ॿिए पासे दोस्त तव्हांखे नेक्स्ट एपिसोड में ॾिसण लाइ मिलंदो त बालाज ख़ान जे ज़ुल्मनि जे ख़िलाफ़ु जेको आहे त राबेल ऐं मल्हार हिक ॿिए सां सूर सलींदे चवंदा जे असांजे प्यार में जंहिं वेशा पैदा कया आहिनि त उहो नूरल जेको आहे त मल्हार उन ते चवंदो त नूरल जेको आहे त बाबा जो को बि ॾोह न आहे। बहरहाल जेको आहे त बाबा जे ज़हन में बि जेको गंदगी भरी आहे त जेको आहे बालाज ख़ान आहे। सॼी मसइले जो जड़ जेको आहे त बालाज ख़ान आहे। जेसिताईं बालाज ख़ान जहिड़ो आहे त असां कॾहिं बि माना हिक ॿिए सां प्यार करे न सघंदासीं, न ई वरी सुख सां वेही सघंदासीं। उमेद आहे त हीअ वीडियो तव्हांखे पसंदि आई हूंदी। वीडियो पसंदि अचे त लाइक सब्सक्राइब शेयर ज़रूरु कंदा। वरी मिलंदासीं कंहिं न्यू वीडियो जी अपडेट सां गॾु। ख़ुदा हाफ़िज़ दोस्तों।